नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। पाक फ़ौज हुकूमत सां गॾु बीठल आहे। अफ़गान सदर अशरफ गनी सां सुठा लाॻापा आहिनि। अफ़गान बहिरान जो ज़िम्मेवार पाकिस्तान न आहे। सदाईं चयो आहे त अफ़गान मसइले जो हल फ़ौजी न आहे। अफ़गानिस्तान में अमन सां पाकिस्तान खे वॾो फ़ाइदो थींदो। अफ़गान सफ़ीर जी धीउ जे मौक़िफ़ में तज़ाद आहे। अफ़गान सफ़ीर जी धीउ चवे थी खेसि अगवा कयो वियो, पर फुटेज में अफ़गान सफ़ीर जी धीउ पाण गाॾी में आराम सां वेहे थी। पाकिस्तान सदाईं भारत सां अमन जो ख़्वाहिशमंद आहे, पर भारत पाण अमन नथो चाहे। भारत सलामती काउंसिल जे ठहराइण जी भञकड़ी कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं इस्लामाबाद में अफ़गान साथियुनि सां ॻाल्हियूं। पाकिस्तान में कोरोना जी चौथी लहर, फ़ौतगियुनि जी शरह वधणु लॻी। वधीक 76 मरीज़ फ़ौत थी विया। NCOC मूजिबि फ़ौतुनि जो अंगु वधी 23,209 थी वियो। 4,497 नवां केस रिपोर्ट। मजमूई केस 2,20,324 ताईं पहुची विया। 24 कलाकनि दौरान कोरोना जी आख़िरी केसिस जी शरह 7.53 रही। सॼे मुल्क में 1,612 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। सिहतयाब थींदड़नि जो अंगु 9,37,354 थी वियो। फ़ाल केसिस जो अंगु 59,761 ताईं पहुची वियो। आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली जे तक LA 16 बाग जे चइनि पोलिंग स्टेशन्स ते पोलिंग जो अमल जारी। इंतिज़ामिया तरफ़ां चइनी पोलिंग स्टेशन्स खे हसास तरीन करार ॾिनो वियो। सिक्योरिटी जा इंतिज़ाम सख़्त कया विया। 400 पुलिस एहलकार ऐं कमांडोज़ मुक़ररु। 25 जुलाई ते चूंडुनि दौरान उन्हनि पोलिंग स्टेशन्स ते हंगामे सबबि पोलिंग रोकी वई हुई। तहरीक इंसाफ़ जे पंजाब असेंबली में मेंबर नज़ीर चौहान जी गिरफ़्तारी ते तरीन ग्रुप जो सख़्त रद्दअमल। तरीन ग्रुप जे तर्जुमान जो चवणु आहे त हू इंतकामी कार्रवाइनि खां ख़ौफ़ज़दा थियण वारा न आहिनि। जमी मुक़ाबिलो कंदासीं। इस्लामाबाद में वेही हिकु शख़्स इदारनि खे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु करे रहियो आहे। नज़ीर चौहान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ पंजाब असेंबली जे फ्लोर ते एहतिजाज कयो वेंदो। कंहिं बि इंतिहाई क़दम ते खणण लाइ मजबूर न कयो वञे। नवाबशाह में अवामी शिकायतुनि ते ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जी टीम जूं सिहत लाइ हाञेकार खीर विकिरो कंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं। खीर जा केतिरा ई दुकान सील करे ॾंडु लागू कयो वियो। सिहत लाइ हाञेकार 100 लीटर खीर बि ज़ाया कयो वियो। तंगवाणी भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद भुगटी में रांदि खेॾंदे पेर तिरकण सबबि मासूम ॿारड़ो वाह में ॿुॾी फ़ौत थी वियो। ॿारड़े हसन अली भुगटी जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। घोटकी ज़िले मां अगवा थियल 3 ॼणनि मां हिकु ॼणो बाज़ियाब, 2 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। पुलिस पारां मुरीद शाख वासी शिमलो उर्फ़ समंदर दश्ती खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस धाड़ियलनि वटि क़ैद इरफ़ान मज़ारी ऐं कश्मोर वासी सरुण कुमार खे अञा बाज़ियाब न कराए सघी। शादी लार्ज बाईपास ते 2 ॾींहं अॻु कार ऐं मोटरसाइकिल में टकर जे नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान फ़ौत थी वियो। ॻोठ पांदी खां लुंड वासी हारून लुंड अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। ऐं सिंध में हिकु भेरो ॿीहर पाणी जी खोट पैदा थियण जो ख़दशो, आबादगार परेशान। गुडू बैराज वटि सिंधू दरिया में पाणी जे वहिकरनि में तेज़ीअ सां लाथ अचण जो सिलसिलो जारी। गुडू वटि मथां वहिकिरो 1,55,088 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,12,638 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।